छा नालो आहे तव्हांजो? मोहम्मद आमिर। छा मसइलो आहे? मसइलो इहो आहे त कल्ह मंझंदि जो 12-1 बजे ताईं मां असगर प्लाज़ा में कमु पियो कयां त मुंहिंजी अमड़ फ़ोन कयो त वञ तकड़ में तुंहिंजी भेण जे लाइ रिश्तो खणी विया आहिनि। असांखे का बि इतलाउ न कयो ईअं विया आहिनि ओॾे हथियारनि जे ज़ोर ते ईअं ॾाढो करे। घर में कोई बि मौजूदु न हो। असांजी गैर मौजूदगी में हिकिड़ो चाचो हूंदो आहे उन ड्यूटी ते सचल कॉलोनी में आहे, चौकीदार आहे। उनजी गैर मौजूदगी हिकु ॾाढी कुराड़ी आहे, उन ते मथे ते हथु रखी उनखे राज़ी कयो अथनि। असांजो घर में कोई मर्द न हो। हे हथियारनि था विया आहिनि ज़ोरी, कंहिंखे बि इतलाउ न कयो अथनि। वञी पोती मथां विझी माना रिश्तो खणी विया आहिनि। नाला छा आहिनि उन्हनि जा जेके ज़बरदस्ती शादी पिया कराइनि? उन्हनि जो हिकिड़ो जज लाइ रिश्तो खणी विया उहो जमील आहे ऐं उनजो भाउ आहे ॿियो हाजन ऐं असांजी पुफी आहे आबदा। उनजो असांजी पुफी बि आहे ऐं मामी बि आहे। असांजो मामो आहे सऊदी में रहंदो आहे दुबई में। उन असांजी पीउ खे बि हथ सां वञी मारायो ऐं असांखे पंहिंजी अमड़ खे बि ॿी शादी कराई ऐं असांखे को बि अॼु ताईं इंसाफ़ न मिलियो आहे। चाचा सॼी असांखे मिल्कियत खाई विया। 8 लख जटी मिली असांजे पीउ जी, उनखे मारियो वञ त उहे बि खाई विया। फार्म हुया 2 मुर्गी जा असांजा, उहे बि खाई विया खपाए ऐं घर हुयो असांजे ॻोठ में, उहे बि खपाए खाई विया। हाणे असां चाचनि जे घर रहंदा आहियूं, ॾाॾी सां गॾु रहियासीं। मां हिते पढ़ाई जे लाइ हिते शहर में रहियल आहियां। मुंहिंजी भेणुनि सां पोइ हिते ॾाढी नाइंसाफ़ी थी। असांजूं चाचियूं उन्हनि को बि हिननि सां इंसाफ़ न कयो। सॼो ॾींहुं घर में लोड़ाइणु मार ॾियणु कुट, को बि असां सां इंसाफ़ न थियो। हाणे मां इहा सरकार खे अपील कंदुमि DIG साहिब SSP साहिब खे त असांखे इंसाफ़ मिलियो वञे। असांखे जेकी बि असांखे मिल्कियत जो हिसो ॾिनो वञे, असांजे चाचनि खे उन्हनि खे टंगरायो वञे, बाक़ाइदे असांखे पंहिंजो हक़ मिले। असां काॾे वेंदासीं, असांखे कुझु बि कान्हे, घर बि कान्हे। असांजी माउ जी ॿी शादी थियल आहे, असां उन वटि मां हिकिड़ो रहंदो आहियां। मुंहिंजो हे भाउ आहे यतीम आहे, यतीम बैतुल माल में पढ़ंदो आहे। असां भेणियूं नंढियूं अमड़ सां रहंदियूं आहिनि। हिकु नंढी भेण घर आहे बीमार आहे, हिकु हीअ असां 4 भेनरूं मूंखे। हिकु वॾी जवान आहे, उहा हुनखे शादी कराई छॾी आहे। भाई हिकु भेण आहे हीअ जवान आहे, हीअ बि हाणे ज़ोरी हिनखे ज़बरदस्ती मां थो चवां त जिथे मां पंहिंजी भेणनि जो सुखु ॾिसंदुमि उते मां हिन जी शादी कराईंदुमि। ईअं कंहिंजो को बि दख़ल अंदाज़ी न आहे, कंहिंजो तालुक ई न आहे असां में। तव्हांजो ज़बरदस्ती तव्हांजी शादी कराइनि? जी हा, मुंहिंजे भाउ खां बि मोकल न वरितनि, कंहिंखां बि न। त ईअं हरू भरू बसि मुंहिंजे चाचे जे नाले चयनि त उन असांखे चयो आहे त रओ विझी अचेसि। त असां चयोसीं त मुंहिंजो भाउ अचे, उनखां पुछा कयो की न न को कंहिंजो कमु ई न आहे, बसि असां वेठा आहियूं न। बसि मुंहिंजे भाउ जे नाले चयनि, उहो ख़र्चु बि असांखे उहो ॾे हलाइनि बि न, छा कुझु बि न। उनजी ज़ालूं रहंदो असां सां जहिड़ो बि कनि उहे ऐं घटि वधि ॻाल्हाइनि बि अञा बि उन्हनि जे चवण ते। उहे जेके आया तव्हांखे धमकियूं बि ॾियनि पिया छा? हा, धमकियूं ॾियनि पिया, हथियार खणी आया त चई न बीहंदो त तव्हांखे मारींदासीं। हाणे हुकूमत खां कहिड़ो मुतालबो था कयो? हुकूमत सां असां इहो मुतालबो कंदासीं त असांखे पूरो इंसाफ़ मिलियो वञे ऐं असांखे तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे त असांजी जाननि खे ख़तरो आहे। ऐं घणो ई हिननि धमकियूं ॾिनियूं आहिनि। असां मां जीअं कल्ह मां मोटी आहे हुनखे ॻोठां वठी त हिननि जो रओ मां खणी हुननि जे पुफी जे दर ते उछलण ॼणंदुमि। उन मूंखे धमकियूं ॾिनियूं त असां भाणिया न आहियूं त तोखे छॾे ॾींदासीं ऐं असां रिश्तो कयो आहे, हाणे थी वियो। मां चयुमि रिश्तो कीअं थींदो आहे, इहो त हिकिड़ो रस्म आहे पोती विझणु। छा तव्हां निकाह करे छॾियो आहे जो हासिल थी